वज़ीर आज़म जे सलाहकार सेनेटर राणा सनाउल्लाह चयो आहे त असां माण्हुनि खे रिलीफ ॾियणु चाहियूं था, पर IMF जी शर्तुनि जे करे ईअं नथा करे सघूं। राणा सनाउल्लाह चयो त इमरान ख़ान जे मंसूबे जी शुरूआति खां पोइ मुल्क तबाही जी हालत में हो। 2017 में महांगाई 33% हुई, जेका 4 सालनि में वधी 40% थी वई। असां माण्हुनि खे रिलीफ ॾियणु चाहियूं था, पर IMF जे करे उहो रिलीफ फराम नथा करे सघूं। IMF प्रोग्राम मुकमल थियण खां पोइ असां माण्हुनि खे रिलीफ फराम करे सघंदासीं। कराची में पहिरीं एम्बुलेंस लाइन फाल थी वई। सदर जे मेन फील्ड स्ट्रीट इलाइक़े में हददख़लनि खे हटाइण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो। डिप्टी कमिश्नर ज़िले ॾखण जावेद खोसोज मूजिबि हददख़लनि खे हटाइण खां पोइ हंगामी रस्ते लाइ पहिरीं ख़ासि एम्बुलेंस लाइन ठाही वई आहे। हंगामी तौर ते अवलीन तरजीह आहे ऐं अवामी ज़िंदगियुनि जी हिफ़ाज़त अवलीन तरजीह आहे। ॾखण ज़िले जे ॿियनि रोडनि ते ख़ासि हंगामी लाइन पिणु शामिल कया वेंदा। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 5 क़ौमी असेंबली ऐं 7 सूबाई असेंबली जी सीटुनि ते ज़मनी चूंड में कामयाब उम्मीदवारनि जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन NA-18 हरीपुर मां बाबर नवाज़ खान, NA-104 फैसलाबाद मां दानियाल अहमद ऐं NA-129 लाहौर मां मोहम्मद नोमान जी कामयाबीअ जा नोटिफिकेशन जारी कया आहिनि। NA-143 मां मोहम्मद तुफैल ऐं NA-185 मां महमूद कादिर ख़ान जी कामयाबीअ जा नोटिफिकेशन पिणु जारी कया विया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त NA-96 फैसलाबाद जो नोटिफिकेशन मॉडल कोड ऑफ कंडक्ट जी भञकड़ी सबबि रोकियो वियो आहे, जितां तलाल चौधरी जो भाउ बिलाल बदर खटियो आहे, पर नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन PP-73 सरगोदा मां मियां सुल्तान अली रांझा, PP-87 मियांवालीअ खां अली हैदर नूर ऐं PP-98 फैसलाबाद खां आज़ाद अली तबस्सुम जी कामयाबी जा नोटिफिकेशन जारी कया आहिनि। PP-115 खां मोहम्मद ताहिर परवेज़, PP-203 साहिवाल खां मोहम्मद हनीफ़, PP-116 फैसलाबाद खां अहमद शहरियार ऐं PP-269 मुज़फ़रगढ़ मां मियां अलमदार अब्बास कुरैशी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। यूक्रेन जंग जे मुकमल हल लाइ अमरीका जी हिमायत याफ़्ता 28 नुक़्तनि वारे अमन मंसूबो हिकु नओं तकरार बणिजी वियो। बरतानवी न्यूज़ एजेंसी रिपोर्टुनि मूजिबि गुज़िरियल हफ़्ते साम्हूं ईंदड़ 28 नुक़्तनि वारे यूक्रेन अमन मंसूबो असल में अक्टूबर में ट्रंप इंतज़ामिया खे ॾिनल रूसी दस्तावेज़ मां निकितल हो। रिपोर्ट मूजिबि रूस अक्टूबर जे विच में अमरीकी आला अमलदारनि खे ही गैर रस्मी सिफ़ारती दस्तावेज़ फराहम कयो। दस्तावेज़ अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की जे वाशिंगटन में मुलाक़ात दौरान जारी कया विया। रूस दस्तावेज़ में जंग ख़त्म करण लाइ मास्को जूं शर्तूं शामिल कयूं हुयूं, जिन में इहे नुक़्ता शामिल हुआ जेके यूक्रेन अॻु में ई रद्द करे चुको हो, जंहिंमें ओभर यूक्रेन जे हिकु वॾे हिसे खे रूस हवाले करणु शामिल हो। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट ऐं वाशिंगटन में रूस ऐं यूक्रेनी सिफ़ारत ख़ाननि इन्हनि मामलनि ते तबसरो करण खां इनकार कयो, जॾहिं त व्हाइट हाउस पिणु दस्तावेज़ ते सिधो जवाब न ॾिनो। जर्मन सफ़ीर गवर्नर हाउस में गवर्नर सिंध कामरान खान टसूरी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में ॿतरफ़ी लाॻापनि, इक़्तिसादी तावन ऐं सीड़पकारीअ खे हथी ॾियण ते तफ़सीली बहस कयो वियो। गवर्नर कामरान खान टसूरी उन मौक़े ते चयो त सिंध में वापार वधाइण लाइ परॾेही सीड़पकारनि खे हर मुमकिन मदद फराहम कई पई वञे। इहो मुख़्तलिफ़ शोबनि में जर्मन सीड़पकारनि लाइ पुरकशिश मौक़ा फराहम करे थो। सिंध जे गवर्नर ऐं जर्मन सफ़ीर गवर्नर हाउस में वण पोखण ऐं झंडो फड़काइण जी तक़रीब में शिरकत कई। जर्मन सफ़ीर महिमाननि जी किताब में पंहिंजा ख़याल लिखिया ऐं कायदे आज़म जे तारीख़ी ऑफिस जो पिणु दौरो कयो। वफ़ाक़ी आइनी अदालत इनकम टैक्स केसनि में हिकु ख़ानगी बैंक जी दरख़्वास्त क़बूल कंदे सिंध हाई कोर्ट जे हुकुम खे कलदम करार ॾेई छॾियो आहे। जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में 2 रुकनी बेंच इनकम टैक्स केसनि में सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच जे स्टे आर्डर ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान हिकु ख़ानगी बैंक जे वकील फैसल सिद्दीकी दलील ॾिनो त मुंहिंजे केस में हाई कोर्ट जे आइनी बेंच खे को बि हुकुम जारी करण जो इख्तियार न हो। अॻु में जॾहिं आइनी केस सुप्रीम कोर्ट में आया त को अलॻि तरीक़ो न हो। जस्टिस आमिर फारूक वकील खां पुछियो त तव्हां जो केस आइनी बेंच वठो। जॾहिं ही हुकुम मंज़ूर कयो वियो त 6वीं आइनी तरमीम लागू हुई। आइनी बेंच बाक़ाइदा केसनि जी बि ॿुधणी कई। जॾहिं कानून ठाहियो वियो त उहो वाज़े थी वियो त आइनी केस आइनी बेंच ॾांहुं वेंदा, ॿिया केस बाक़ाइदा बेंच ॾांहुं वञणु घुरिजनि। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना त जॾहिं हिकु अलॻि निज़ाम ठाहियो वेंदो आहे त उन जो को मक़सदु हूंदो आहे। इख़्तियार खां ॿाहिरि फ़ैसिलो करणु गैर क़ानूनी हूंदो आहे।